ठकराडू जे यूनियन काउंसिल मुबारकपुर में 12 सालनि खां माली जी मुलाज़मत कंदड़ शफ़ी मोहम्मद भट्टी यूसी मुबारकपुर जे चेयरमैन ऐं सेक्रेटरी जी ज़ियादतुनि ख़िलाफ़ प्रेस क्लब पहुची एहतजाज कंदे दाईंदे मुबैना इल्ज़ाम हणंदे चयो त यूसी मुबारकपुर जे चेयरमैन इमाम बख्श मोहतम ऐं सेक्रेटरी सालिम मोहम्मद भयो हर मुलाज़िम खां हर महीनो भत्तो वसूल करे पघारूं ॾींदा आहिनि। मूंखे बि चवनि था हर महीनो 20,000 भत्तो ॾे पोइ नौकिरी न करणु या न कर। आउं चवां थो भत्तो कोन ॾींदुसि, ड्यूटी कंदुसि। मुंहिंजा नंढा बच्चा आहिनि, घर जो गुज़र सफ़र पघार ते आहे। भत्तो न ॾियण करे 4 महीननि खां पघार बंदि करे छॾी अथनि, जंहिं सबबु मुंहिंजा बच्चा बुख ते वेठा आहिनि। एहतजाज कंदड़ बल्दियाती खाते जे सूबाई वज़ीर ऐं सेक्रेटरी बल्दियात ऐं रीजनल डायरेक्टर सखर खां मुतालबो कयो आहे त नोटिस वठी पघारूं बहाल कराए फ़ाक़ाकशी खां बचायो वञे। ॿिए पासे यूसी सेक्रेटरी सालिम मोहम्मद ॿुधायो त यूसी चेयरमैन पघार बंदि कई अथसि, मुंहिंजो को वास्तो न आहे। माली यूनियन काउंसिल मुबारकपुर में 2012 खां वठी मां कमु कयां थो पियो। जेका मुंहिंजी हिननि पघार बंदि कई आहे, ठीकु आहे। 2 महीना अॻु में ऐं 2 महीना हे 4 महीना हुयो मुंहिंजो डिफरेंस थी वेंदो। उहो मां जेको मूंखे पघार मां जी रोकी अथऊं। मां पघार घुरां थो पियो त पघार जो मूंखे चवनि था पिया त तोखे छाजी पघार ॾियूं, तूं असांजो मुलाज़िम बि न आहे। रीजनल डायरेक्टर लोकल गवर्नमेंट सखर मूंखे लेटर ॾिनो आहे कंटिन्यू पोस्टिंग। कंटिन्यू पोस्टिंग जो मतिलबु आहे त मां कंटिन्यू कमु उते करे थो सघां, जॉइनिंग जी का बि ज़रूरत न आहे, ठीकु आहे। मूंखे हरू भरू नाकीअ चेयरमैन परेशान थो करे, हेरासमेंट करे थो पियो, मूंखे मारण जूं धमकियूं ॾिए थो पियो। चेयरमैन रहिस इमाम बख्श मोहतम आहे चेयरमैन साईं, उन सां सेक्रेटरी यूनियन काउंसिल मुबारकपुर मुलवस आहे। मुंहिंजी 4थों महीनो आहे पघार रोकी अथऊं ऐं मुंहिंजो डिफरेंस 1,98,000 मुंहिंजो जेको आहे बैलेंस बीहे थो पियो हिननि ॾे। मूंखे अगरि जे 24 कलाकनि जे अंदरि पैसा न मिलिया, उन जो ज़िम्मेवार चेयरमैन ऐं सेक्रेटरी यूनियन काउंसिल मुबारकपुर हूंदो। हाणे हे चवनि था पिया त तूं अगरि जे असांखां पघार घुरी त तोखे असां माराए छॾींदासीं। मूं हिननि जो कहिड़ो ॾोह कयो आहे, ॿुधाइनि न। मूं ॾोह कयो आहे हिननि जो। मूंखे 24 कलाकनि में पघार मिले, न त हिननि जो ज़िम्मेवार जेको आहे इहे 2 माण्हू हूंदा, चेयरमैन यूनियन काउंसिल मुबारकपुर, सेक्रेटरी यूनियन काउंसिल मुबारकपुर। रीजनल डायरेक्टर हुकुम